अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोके प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहियूं। सियासत जूं ॻाल्हियूं त घणियूं तव्हां ॿुधियूं हूंदियूं, पर अॼु असां ॻाल्हि कंदासीं उन्हनि आबादगारनि जी जिन जो को बि आवाज़ु बणिजण लाइ तयारु न आहे। सिंध जा आबादगार जिन हिन भेरे कणिक जो तमामु घणो बम्पर फ़सुलु जेको आहे सो पोखियो, उन्हनि सां मौसम बि तमामु घणी बेवफ़ाई कई, पर उन सां गॾोगॾु ॾिसिजे त सिंध हुकूमत पारां जेको हारी कार्ड जारी कयो वियो आहे, उन सां उन्हनि जो फ़ाइदो थियो या नुक़सानु थियो आहे। हिकिड़े लिहाज़ सां हारी कार्ड तौर ते त फ़ाइदो थियो आहे त DAP भाण बि मिलियो आहे, उन सां गॾोगॾु उन्हनि खे डीज़ल जी सब्सिडी बि मिली आहे। पर हिन वक़्तु सिंध जा आबादगार जॾहिं पंहिंजो पकल फ़सुलु खणी करे, कणिक खणी करे गुदामनि ते पहुता आहिनि, खुराक खाते पारां जेके फूड सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जिते ख़रीदारी मर्कज़ जंहिंखे असां चऊं था, उहे क़ाइमु कया विया आहिनि, त उन्हनि खे अघु मिले थो 3500 3500 रुपया। खुलियल मार्केट में इन ई कणिक जो अघु जेको आहे सो 37-38 खां वेंदे 4000 ताईं हिन वक़्तु थी चुको आहे। आबादगार इन ॿुॾतर में आहिनि त हू खुलियल मार्केट में पंहिंजी कणिक विकिरो कनि या जेको आहे सरकारी गुदामनि ते। पहिरियां इहो हूंदो हुयो, सरकारी गुदामनि ते जेका ख़रीदारी थींदी हुई उहा सिर्फ़ु हिकिड़ो डिपार्टमेंट यानी फूड डिपार्टमेंट कंदो हुयो, पर हिन भेरे उन डिपार्टमेंट जी मॉनिटरिंग लाइ 2-3 ॿिया डिपार्टमेंट बि उन सां गॾु शामिलु कया विया आहिनि, जंहिंजे करे तव्हां ॾिसंदा त फूड डिपार्टमेंट जी ख़ुदि उन में उन जे अमलदारनि जी एतिरी का घणी दिलचस्पी न आहे, जंहिंजे करे इहो चयो पियो वञे त जेको टारगेट आहे हुकूमत जे पारां उहो 1 मिलियन मेट्रिक टन जो टारगेट आहे। ओरिजिनली चवनि था त 9,73,900 टन जेका आहिनि उहो टारगेट आहे। छा सिंध जो खुराक खातो या सिंध गवर्नमेंट इहो पंहिंजो टारगेट पूरो करे सघंदा? उन सां गॾोगॾु ॾिसो वञे 1 अप्रैल खां ख़रीदारी त शुरू आहे ऐं काफ़ी हंधनि ते हिन वक़्तु मुकमिल थी चुकी आहे। ख़रीदारी जा 109 मर्कज़ जेके आहिनि उहे क़ाइमु कया विया हुआ, पर हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल में आबादगारनि जे लाइ ॿुॾतर इहा आहे त उहे ख़रीदारी मर्कज़नि ते वञी कणिक खपाइनि, जिते 3-4 डिपार्टमेंट उन्हनि जी सहूलियत लाइ मौजूदु आहिनि। उन में रेवेन्यू डिपार्टमेंट आहे, यानी मुख़्तियारकार ऑफिस जो को न को अमलदार तपेदार या उन सां ॿियो को अमलदार मौजूदु हूंदो। उन सां गॾोगॾु एग्रीकल्चर डिपार्टमेंट जो जेको अमलदार आहे, फील्ड असिस्टेंट आहे या ॿियो माण्हू उहो मुक़ररु कयल आहे, त उहो मौजूदु हूंदो ऐं उहो तस्दीक कंदो त हे उहो ई आबादगार आहे जंहिंखे सिंध हुकूमत पारां हारी कार्ड जारी कयो वियो, जंहिं सब्सिडी वरिती ऐं हाणे कणिक बि जेको आहे सो सरकार खे ॾिए थो। हिन में को मुंझारो घणो आहे कोन, घणी का फिलासफ़ी आहे कोन। फिलासफ़ी इहा आहे त हारी खे ॿाहिरि, छो त इहो हारी कार्ड जेको आहे उहो नंढनि आबादगारनि लाइ शुरू कयो वियो। नंढनि आबादगारनि खे खुलियल मार्केट में हिन वक़्तु पंहिंजी कणिक जो जेको अघु मिले थो उहो 4000 मिले थो ऐं सरकारी गुदामनि ते उहो 500 रुपया घटि मिले थो। त छा सिंध हुकूमत इन सिलसिले में कंहिं इन ते गौर करे रही आहे? छो त हाणे त तक़रीबन ख़रीदारी ख़तमु थियण वारी आहे, पर उन सां गॾोगॾु हारियुनि लाइ मुश्किल मरहलो इहो थियो आहे त उहे खुलियल मार्केट में पंहिंजी कणिक खपाए नथा सघनि। उन्हनि वटि हिकिड़ा मैसेज आयल आहिनि त सिंध हारी कार्ड जेको जारी कयो आहे, बेनज़ीर हारी कार्ड, बेनज़ीर हारी कार्ड तमामु घणी सहूलियत हिन भेरे आबादगारनि खे ॾिनी आहे। उन्हनि इहो उन्हनि खे चयो आहे उन मैसेज में त तव्हां कणिक जेका आहे उहा सरकारी गुदामनि ते ॾियो ऐं सरकारी रेट ते ॾियो। जेको बि आबादगार सरकारी गुदामनि ते सरकारी रेट ते न ॾींदो, आईंदा जे लाइ उन जूं सब्सिडीज़ जेके आहिनि उहे ख़तमु कयूं वेंदियूं या उहे घटि कयूं वेंदियूं, उन ते गौर कयो वेंदो। हीउ हिकिड़ो डिजिटलाइज़ ऐं कंप्यूटराइज़ सिस्टम आहे जेको सिंध हुकूमत पारां कयो वियो आहे ऐं उहो इन करे बि कयो आहे त वधि में वधि आबादगार जेके आहिनि उहे सहूलियतूं हारी कार्ड जे ज़रिए वठी आबादी कनि ऐं जेका आबादी कनि उहा सरकार जे गुदामनि ते पहुचाइनि, उन खे सरकारी अघु मिले। हिन भेरे छा थियो आहे जो सूरत हाल केतिरनि ई माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त जंगियुनि सबबु केतिरा ई जेके सो पाड़ेसरी मुल्कनि जा बॉर्डर जेके आहिनि उहे बंदि आहिनि। बॉर्डर बंदि हुजण जे करे सूरत हाल इन करे बि थी आहे त केतिरा कणिक जेका आहे उहा ॿाहिरि वेंदी हुई, उहा हाणे हिते ई डंप थिए थी ऐं उहे वापारी स्टोरेज करे उनखां पोइ ॿाहिरि मोकिलण जी तयारियूं कनि था। अचानक अघु खुलियल मार्केट में वधी वञण जे करे हारियुनि ऐं आबादगारनि में मुश्किल इहा थी आहे सूरत हाल, ऐं केतिरा ई हारी उहे चवनि था त असां खुलियल मार्केट में कणिक ॾेई वेठा हुआसीं, पर जॾहिं असांखे मैसेज आया त हारी कार्ड जूं जेके रिआयतियूं आहिनि उहे शायदि तव्हांखे न मिलनि ऐं उन जूं बेनिफिशरीज़ जेके बेनिफिट्स आहिनि आईंदे जे लाइ उहे तव्हांखे शायदि न मिलनि, त जेका घर में रखियल कणिक हुई उहा खणी करे असां जेका आहे उहा गुदामनि ते सरकारी गुदामनि ते पहुचाई आहे। इन सूरत हाल जे सबबु हिन वक़्तु ताईं क्लियर पोज़ीशन न आहे त आया हारी कार्ड जा जेके बेनिफिट्स आहिनि उहे उन्हनि हारियुनि ऐं आबादगारनि जा रोकिया वेंदा जिन कणिक न ॾिनी आहे, या
उन्हनि खे नॉर्मल अंदाज़ में वरितो वेंदो, यानी जेके अघु खुलियल मार्केट में खपाए चुका आहिनि उन्हनि जे लाइ बि बेनिफिट्स हारी कार्ड वारा साॻिया रहंदा या न, इहा अञा ताईं सूरत हाल वाज़े न आहे। ॿी सूरत हाल इहा वाज़े न आहे त उनजी पेमेंट जो तरीक़ेकार जेको कयो वियो आहे उहो हिन भेरे कयो आहे सिंध बैंक सां। सिंध बैंक जे पारां जेके हारी कार्ड जारी कया विया आहिनि उन्हनि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ATM कार्ड इस्तेमालु थिए थो, उन्हनि जो को बि अकाउंट न आहे। ओरिजिनली उहे अकाउंट सां ई मुंसलिक कार्ड आहिनि, पर जीअं उन्हनि जूं सिग्नेचर्स थींदियूं आहिनि ऐं प्रोफार्मास वग़ैरह थींदा आहिनि ऐं तरीक़ेकार सां हिकिड़े प्रोसेस तहत जेको उहो अकाउंट खोलंदो आहे, ईअं थियो कोन। हिन भेरे सिंध बैंक तड़तकड़ में 3-4 लख खां मथे जेको आबादगार आहिनि उन्हनि जा हारी कार्ड जारी कया ऐं हारी कार्ड जारी करण वक़्तु उन्हनि खे उन्हनि अकाउंट सिर्फ़ु मेंशन कयो आहे, अकाउंट प्रॉपर खुलियल न आहे, जंहिंजे करे जेको बि आबादगार कणक विकिरो करे थो उनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हारी कार्ड जे ज़रिए यानी ATM जे ज़रिए पंहिंजी कैश विड्रॉ कराइणी पवंदी। कैश विड्रॉ कराइण जी बि हिकिड़ी लिमिट आहे, उहा 50,000 आहे, कंहिंजे कार्ड ते जेको आहे 1 लख रुपया आहे। उहा सूरत हाल हारियुनि लाइ इन करे परेशानी आहे त चेक जे ज़रिए चेकबुक जे ज़रिए हो कढी नथा सघनि पंहिंजे अकाउंट मां पैसा, ऐं उन वक़्तु ई ज़ाहिर आहे मज़दूरनि जी मज़दूरी आहे, थ्रेशर आहे, डीज़ल आहे, ॿियूं शयूं आहिनि, उहे नथा ॾेई सघनि। हारी कार्ड जे ज़रिए फुड जा पैसा कढण जे करे आबादगार तमामु घणा परेशान आहिनि। आबादगारनि खे इहा परेशानी सिंध बैंक जा जेके ATM कार्ड आहिनि उहे बि करे रहिया आहिनि, छो त उन्हनि सिंध बैंक जा ATM कार्ड महदूद तइदाद में आहिनि शहरनि में जिन ते सॼो ॾींहुं रश रहे थी, ऐं इवन राति जो 12 वॻे ताईं उन्हनि वटि रश रहे थी। हारियुनि ऐं आबादगारनि जो इहो मुतालबो आहे त उन्हनि जेके अकाउंट आहिनि हारी कार्ड जा उन्हनि सां मुंसलिक चेक बुक जेके आहिनि उहे जारी कया वञनि त जीअं हारी पंहिंजा आबादगार पंहिंजा पैसा कणक जा पैसा जेके आहिनि उहे तकड़ में ई कढी करे पंहिंजी जेका पेमेंट आहे मार्केट में ॾेती लेती आहे उहा करे सघनि। इहे केतिरा ई मुंझारा आहिनि जिन जे करे हीउ हिकिड़ो प्रोसेस आहे जंहिंजो हिन भेरे तजुर्बो कयो वियो आहे, यानी कणक जी ख़रीदारीअ में सिंध गवर्नमेंट हिन भेरे हिक खां वधीक डिपार्टमेंट जेके आहिनि उहे इन्वॉल्व कया आहिनि ऐं उहे मॉनिटरिंग लाइ बि इन्वॉल्व चयो वञे थो त कया आहिनि त जीअं उन्हनि जी शफ़ाफ़ियत जेका आहे बरक़रार रहे। अदरवाइज़ हिकिड़े ई डिपार्टमेंट जेको फूड डिपार्टमेंट आहे उन में खुर्द बुर्द जा केतिरा ई किस्सा जेके आहिनि उहे कहाणियूं तव्हां ताईं बि पहुतियूं हूंदियूं ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जा नेब में केस हलंदड़ आहिनि। यानी हिकिड़ो को स्टोर कीपर आहे उहो अरबें रुपयनि जी करप्शन में घुरिबल आहे, उन जूं नौकरियूं ख़तमु थी वियूं आहिनि, त उहे समूरा केस साम्हूं रखी हिन भेरे इहो फ़ैसिलो कयो वियो त 3-4 डिपार्टमेंट जेको हूंदा गॾिजी सॾिजी उहो मॉनिटरिंग कंदा। एग्रीकल्चर डिपार्टमेंट हूंदो, उन में रेवेन्यू डिपार्टमेंट हूंदो, फूड डिपार्टमेंट हूंदो ऐं उन सां गॾोगॾु सिंध बैंक। त इहे समूरा डिपार्टमेंट पंहिंजी कोशिशि कनि था डिजिटलाइज़ अंदाज़ में हिन भेरे इहा ख़रीदारी कई वई आहे, पर उन सां गॾोगॾु इहो बि मुश्किल मरहलो थियो आहे त सिंध बैंक उहे अकाउंट ठाहे न सघी आहे। अकाउंट न ठाहे सघण जे करे हारियुनि खे चेक बुक न मिलिया आहिनि, चेक बुक न मिलण जे करे हू अञा ताईं ATM कार्ड मां कढाइण लाइ पैसा बीठा आहिनि कतार में, ऐं उहा कतार ॾींहों ॾींहुं लंबी थींदी थी वञे। सिंध गवर्नमेंट खे इन तरफ़ ज़रूरु सोचणु घुरिजे ऐं सिंध बैंक खे बि इन तरफ़ सोचणु घुरिजे त जिन जिन जा बि हारी कार्ड ठहियल आहिनि उन्हनि खे समूरनि माण्हुनि खे चेक बुक अलॉट कया वञनि, चेक बुक फ़राहम कया वञनि, उन सां गॾोगॾु उन्हनि जो अकाउंट मेंटेन कयो वञे त जीअं आईंदह जे लाइ जेका बि ॾेती लेती आहे, जेका बि सब्सिडीअ जी रक़म आहे उहो ATM कार्ड जे ज़रिए नथा कढाइणु चाहिनि तॾहिं बि उहो पंहिंजे चेक बुक जे ज़रिए जीअं कढाए सघनि। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में गॾु हूंदासीं, तेसिताईं अला वाही।